अना नुक़ततु तहतल बा इन बेजो जेको नुक़्तो वा टुबको वा यो टुबको को बियो न है सुनो अली अल मुर्तज़ा शेर खुदा है आशिक तर्जुमो कयो रब चवे तो मुजा महबूब तोखे कुरान बिन तोखे अली सुनो बिन मौजू वटी जीवी लो वरी अलाए काडे हलियो वियो सुमा जो त हिन सीने में 30 पारा कुरान जा मौजूद हन कुरान बुधी बुधी थकजी पवंदो है फकीर पढ़ी पढ़ी को न थकबो हर गाल रब जे कुरान मा करण जी आदत पेला पर पो बहराणी जो माहौल दिसी करे सादड़ो गाल्हाइणो पवंदो आ मोटी हला सागी जगह ते जिथा तोखे खयम अल्लाह फरमायो वनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन इमा अल्लाह जो कुरान शिफा पिया मा अल्लाह जो कुरान रहमत पिया शिफा पिया रहमत पिया यानी बीमार दिलन जो इलाज पिया गुनहगार दिलन जो वरी छोटकारो पिया वायदो कर इन अल्लाह जे सुने कुरान करीम खे एकड़ो मौली साहब हो खत्मो देना काडी वे हो कोन गालाया पानी पानी पोतो न मुंजो गाड़ी में पानी पियो खणी चढ़ो बाबा तवज्जो कयो काडे वे मौलवी साहब थोड़ो खिलो न जो मौलवी जी गाल ते तहां न खिलो मौलवी जानो मवाली जी गाल कर त मौलवी वडो टप दींदो आ तहां खणी मौलवी जी गाल ते टप दियो खत्म शरीफ कहे हमरा पाजे अमड़िया अबे जो खत्म शरीफ करायो मौलवी साहब वियो खत्म शरीफ ॾियण जेडी मल मौलवी साहब खत्म शरीफ ॾई मोटी वियो ये तवज्जो सां गाल ॿुधो दोस्तो मौलवी साहब खत्म शरीफ ॾई मोटी वियो मौलवी न हलियो वयो जेडी मल मोजा दोस्त अजीज ज़ाल मुड़स सामान समेते घर में वेठा ज़ाल चयो गाल ॿुध सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मौली साहब जी बला खत्म दई मोटी वियो ज़ाल जे मुड़स खे गाल ॿुध खत्म त मौली वी ॾई वियो पर गुहारड़ो बि ॾई वियो छाची से खत्म त ॾई वियो पर वरी चो मुड़स पुछो छा करे वियो गाल उन कमरे में पैसा मोजा पिया मौलवी जो खत्म ॾई वियो जरा ॾिठम तर पैसा आहिनि कोन मुड़स चयो गाल ॿुध अल्लाह पाण खे गंज ॾिनो आ आलम दीन हुयो नेक हुयो भला उन जी का जरूरत होंदी उन खया होंदा खणी डाइण तू चुप कर जे मुंह चुप कई तोखे थी बुधाया जे खैर गाल समझो बियो साल जो 12 महीनो थी आयो भला ये सादल ता पाण ने समझ जो न गाल तो कया साल पूरो थी आयो वकार जड़े जवान में शमन जड़े जवान शमन पलिया के चयो त फकीर आशिक के घुरायो 12 महीनो थी वयो मौलवी साहब 12 महीने अची वयो साल आई मुर्स परी पाजे अबे अम्मा के खत्मो न्यारियो जेडी मल खत्मो दई बस कयो तो उन मालिक मौलवी के मौलवी साहब जी कही जी तवा आलिम दीन आयो मा तो टोप न थो कया पर मा चवा तो तू चओ त माई कया छा कया जी अगे साल खत्मे ते आहे न ओसा जा कुछ पैसा गुम थी विया यकीन तोखे का जरूरत होंदी तो खया होंदा पर हाणे चओ त मु खया त मा तो के चवा से मु तो के माफ कया गाल समझ में आई हमरा ये चयो आलम दीन जे अखड़न में लड़क लड़ी आया ओ चिचरो नहीं रोवन लगो उन हमरा बाप पैच से रोई छो छो मां वापस को न थो वठा मां त माफ
आलमे दीन खुदा जो खौफ वारो मानो होयो जवे तो इन ला नथो त तू मुखा वठी थो या माफ तो करी रोआ रुगी इन जेला थो त 12 महीना गुजरी वया तहां कुरान के हथड़ो कोन लातो 12 महीना गुजरी वया तव्हां कुरान के हथड़ो कोन लातो साईं छा थो चवण चाही जे जेडी मल तव्हां जो केर भी कोन हुयो ओता का जो कमरो हुयो कुरान करीम मथे पयो मु सोचो तमा त हलियो वींदुस मता को बियो न खणी वने मु उहे फैसला खणी भले जे मथो रखी छड्या त जडे सुबह जो कुरान पढ़दो मालिक पंहिंजी अमानत खणदो जी मुंह तो है फैसला भले जे मथो रखा त सुबह जो कुरान पढ़ंदे ऐं पंहिंजी अमानत करंदे मुखे केड़ी खबर त तो 12 महीना कुरान करीम के हथ ही कोन लातो आ त ओ मुसलमान जेको घर में सुनो कुरान पियो थई इन कुरान करीम जी इज्जत इन कुरान करीम जो अदब सिर्फ इहो नाहे त 5 रग वडा कपड़ा 5 अजरक वेढ़े कुरान के मथे रख इहा इज्जत नाहे त अतरा जा पावहणी छडे इहो कुरान करीम जी इज्जत पर हक इहो नाहे हक कुरान जो इहो जो सुबह जो सवेल सुने के खोली दो करे ओ चरिया ही ओहो कुरान जे जे कपड़े के चुमी बियण भी सवाब ही ओहो कुरान जे के दिसण सवाब ही ओहो कुरान जे के हथ लाइण सवाब ही ओहो कुरान जे जे अखर जे एवज 10 नेकियूं मिलंदियूं हन ही ओहो कुरान जे जे हरफ जे एवज 10 गुनाह लहंदा हन ही ओहो कुरान जेको पढ़ी अमल कंदो आ पैर फर्श ते हूंदा हन रब उन के अर्श ते पहुंचाए छॾी सलात सल्लल्लाहु कुरान शिफा है कुरान वरी जो कुरान शिफा है पर इनमें यकीन शक न है कुरान में शक न है कुरान हक ऐं सच्चा पर तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो कच्चो ऐं कच्चा सुन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा थोड़ो जेकर अॻिते ॿ जुमला चई हलां छो त मन तुझे दिल में मन छा यकीन केतिरा ई हूंदा जेके कुरान के सुबह जो जरूर इंशाअल्लाह खोले चुमंदा पर गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध कुरान करीम ॾे ॾिसण बि सवाब अबे ऐं अम्मा ॾे ॾिसण बि सवाब कुरान करीम जे ग़िलाफ यानी कपड़न के चुमण सवाब अबे अम्मा जे कपड़न के हथ लाए चुमण सवाब कुरान करीम दे दिसण सवाब अबे अम्मा दे दिसण सवाब कुरान करीम के हथ लाइण सवाब अबे अम्मा के हथड़ो लाइण सवाब कुरान करीम के पढ़ण सवाब अबे अम्मा सा कचहरी करण सवाब कुरान करीम ते अमल करण सा फर्श ते पैर अर्श जो दीदार अबे अम्मा जी खिदमत करण सा फर्श ते पैर जन्नत जो दीदार याद रखी छले कुरान करीम जेला हथ लाते इबादत निहारी सवाब उथण सवाब पढ़ण सवाब पर खबर ना है कबूल पियो अलाए न पियो अबे ए अम्मा ने निहारी तो वने जन्नत जा दरवाजा खोली दो याद रखी शर्मो जा सोना भा जी मां उन कुरान करीम जी गाल पे कई अल्लाह जी जात जे कदे तवा सा सभनी के मदीने पहुंचाए तो छा ता समझो किए तो समझी कुरान जी महफिल में गालाई दो मां टाइम खुदा मां खत्म करे मुके पैसे में काई जरूरत कोने का अल्लाह जो कुरान छा तो ॿुधो अल्लाह जो कुरान छा तो चए व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून
जो सुनो रब्बुल आलमीन पांजे पाक कलाम मुक़द्दस में फरमाए रहियो त जी महलमा अल्लाह जो कुरान तुझे जन्नत आवाज पहुंचे जुबान के बंद करे छड़ जा कुरान खामोश थी बुधण तुझो कमा अर्शन का रहमत जो बद फुड़ो बसकार करण तुझे करीम रब जो कमा कुरान करीम जे महफिल में वेहो तही सीनो खोले वेहो कीदन खोलण सां छा थींदो या दुनिया निपुटरी ता अचण वञण वारी शइ आ ईमान वॾी दौलत आ जेको अल्लाह जी ज़ात नसीब फरमाए ऐ मुस्लमान अखियूं बंद करे वे दिल के मदीनो बनाए त ख़बर पवई त आशिक घर वेठे मदीने कीअं वेंदा सुने लतीफ़ के पढ़ा सुने लतीफ़ के पढ़ा सुने लतीफ़ के पढ़ा न पढ़ा सुने लतीफ़ के सुनो लतीफ़ चवे थो त यार परे को ने पर यार वेझो भी जी लतीफ़ सलात में साईं से थोड़ो शेर के देने में ख्याल मटी जियो शेर मटी जियो के बिछड़ा भी दूर के बिछड़ा भी दूर अल्लाह के दूर बेऔला सुपरी के चढ़न नचते सिरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मोसी बणा सुपरी सुनो भिट जो घोट दिल पर लतीफ़ तो फरमाए त याद रखी छड़ जा के ओहे हुंदा हन जेके लहदाई नाहन के ओहे हुंदा हन जेके ईदाई नाहन दिल पर छाछो चवण चाहिए जवे तो खोले बुधाइण तो चाहिया त तन तस्बी मन मणियो तन तस्बी मन मणियो अल्लाह दिल दंबूरो जजो तारू ही तलब जो वहदत सुरबजन वहदहु ला शरीक लहू इहो राग से सताई सुहान यार निद्र इबादत जी चलो चलो हिकड़ा मस्जिद में जागी नफल पढ़न हिकड़ा रुगी सुम्ही रहन के नफल पढ़न पिया पर कोठ नहीं महदूद हिकड़ा सुता पियान खटते पर वेठा मदीने वाले यार जे दरबार में हन उहे कीअं वेहंदा चवे जो मस्जिद में वेहण वारो नफल त पढ़े थो पियो कुरान त पढ़े थो पियो पर जे दिल अटकी पई थस बकरन में रिठन में घर में ऐं गोठ में इहो इते ई वेठो आ सुतो त खटते पयो आ अखियूं को बोटियूं थी पहिरीं कनेक्शन यार सां मिलायो पहिरीं कनेक्शन यार सां मिलायो थई ऐं पोइ अखियूं बोटियूं थई हाणे भले इहो निंड पियो हुजे रब फरमाईंदो ओ फरिश्तो इहो न ॾिसो त खोंघरा थो हणे इहो न ॾिसो त निंड में पयो आ पर इहो ॾिसो त जेॾी महिल सुतो आ तार यार सां मिलाई ॿिए सां मिलाई मोबाइल ॾिसी सुतो आ ड्रामो ॾिसी सुतो आ फिल्म ॾिसी सुतो आ या दिल पंहिंजे में मां रब खे याद करिस त मौला गवाही असां सां जॾहिं सुम्हे पियो न दिल जो कनेक्शन तो रब जे ज़ात सां मदीने वारे महबूब सां मिलाए पियो रब जे पोइ माइन सां लेखो कीअं कंदुसि जेको मूं सां ई मुंहिंजे यार सां कनेक्शन थो रखे तमा अर्ज पे के जे न तमा साके मदीने जी टिकट मिली वने त छा तो समझी मजो थींदो चौरात बिराना मोरो